नाज़िन ख़ैरपुर नाथन शाह में सारिन जे फसल के पन वेढ़े कीड़े साड़े तबाह करे छॾियो आहे, जंहिं सबबि आबादगार परेशानी जो शिकार थी विया आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था मोहम्मद असलम शेख जी हिन रिपोर्ट में। 2022 जी ॿोॾि खां पोइ खैरपुर नाथन शाह जो अवाम खुशहाली बजाए कर्ज़नि में पूरजी दफ़न थी रहियो आहे। खैरपुर नाथन शाह जो सालियानो सारिन जो फसल के पन वेड़ी नाले कीड़े जे हमले हाराइनि ऐं आबादगारनि खे पिनण ते मजबूर करे छॾियो। करोड़े रुपयनि जा तैयार थियल फसल सुकी सड़ी तबाह थी विया ऐं आबादगार हथ मथे ते रखे वेही रहिया। फसल खे लॻल पन वीड़ी कीड़े जे कयल तबाहनि जे बारे में ॿुधायो। 2022 में त फसल न थिया, असांजा लुड़ी विया। हिन वक़्तु 2023 में जेको असां सारिन जो फसल कयो आहे, उन गंदे पाणीअ जे मुसलसल घणे अरसे जे बीहण जे करे हिनमहिल सारिन खे जेको सो पनवेड़ो लॻो आहे ऐं जेको सो बीमारी लॻी आहे, जंहिंजे करे हिनमहिल सॼो खैरपुर नाथन शाह पूरे ज़िले जो फसल तबाह थो थिए। एॾा त बदनसीब आहियूं जो 2 फसल असांजा ॿोॾि में तबाह ऐं बर्बाद थी विया आहिनि ऐं ही फसल असांजो सारिन जो तैयार थियो आहे त हिन में पनवेड़ बीमारी आहे, जेका सो फसलनि जा जरेबनि जा जरेब एकड़नि जा एकड़ साड़े तबाह करे छॾियो। हिक तरफ़ महांगाई बुख ऐं बदहाली जो शिकार त ॿिए तरफ़ नकुली दवाऊं विकिरो कंदड़नि खे ज़रायत आफ़ीसरनि जी आशीर्वाद हुजण करे पंहिंजा बिब भरे अवाम जो साह सुकाए छॾियो आहे। तबाह थी विया, हिकु बोट तबाह करे छॾियो। दवाऊं ॾेई ॾेई छिटा थी विया, का शइ कोन थो थिए, न लॻे ई सही थो। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त ज़रायत खाते जे आफ़ीसरनि खे पाबंद करे नकुली दवाऊं विकिरो कंदड़नि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे खैरपुर नाथन शाह जे आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद असलम शेख, धरती टीवी, खैरपुर नाथन शाह।